ڪرمپور ٽاؤن انتظاميا طرفان ڪرمپور कैडेट कॉलेज वारे इलाइक़े इंडस हाईवे भरिसां हर सूमर ते सुबुह जो लॻंदड़ क़रमपुर मालपीड़ी में चौपाए माल जी ख़रीदो फ़रोख़्त में तेज़ी जी सूरतहाल रही। क़ुर्बानी जी ईद वेझो थियण सबबि चौपाए माल वापारनि इलाइक़े वासियुनि में वाधारो ॾिसण में आयो। क़रमपुर मालपीड़ी जे हफ़्तेवार ॾींहं जे मौक़े ते सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त कया विया हुआ।